अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं सदाम हुसैन जो दोस्त अॻी वीडियो में मां ॿुधायो त PIC ऐं साइबर सिक्योरिटी में अप्लाई कयोसीं। त हाणे उन्हनि जो फर्दर प्रोसेस अॻियों प्रोसेस छा आहे मां तव्हांखे ॿुधायां थो। उन्हनि जी मेल मूं वटि अची वई आहे, मां तव्हांखे ॾेखारियां बि थो ऐं तव्हां सां शेयर बि कयां थो ऐं तव्हांखे वधीक मालूमात ॾियां थो त वाउचर वग़ैरह कीअं क्रिएट थींदो बग़ैर फीस जे, उहो बि तव्हांखे मां ॾेखारियां थो। मूं वटि मेल आई आहे PIC जे तरफ़ां, जेको हाणे खोली रही आहे। डियर सदाम हुसैन, क्लासेस स्टार्टिंग फ्रॉम सैटरडे June 6 जनरेट योर वाउचर टुडे। हाणे तव्हांखे पहिरियों त वाउचर क्रिएट करिणो आहे, उन खां पोइ तव्हांजो पोर्टल ओपन थी वेंदो। तव्हां पोर्टल में वीडियोज़ ऐं बुक्स ऐं जेके हिननि जी स्लाइडियूं आहिनि के शेयर थींदियूं आहिनि पढ़ाई जे हवाले सां, कोर्स जे हवाले सां, उहे बि तव्हां ॾिसी सघो था। उन साइड बि मां हलां थो, तव्हांखे ॾेखारियां थो वाउचर कीअं क्रिएट थींदो। हे PIC जी मूं वटि वेबसाइट ओपन थियल आहे, portal.pic.org। इन वेबसाइट ते तव्हांखे वञिणो आहे ऐं जीअं ईमेल ऐं पासवर्ड सां तव्हां साइनअप कयो हो, उहो ई तव्हांखे हिते एंटर करिणो आहे। उन खां पोइ तव्हां लॉगिन कंदव। जी, हाणे जीअं ई लॉगिन कयोसीं मुंहिंजी तस्वीर अची, मुंहिंजी ID वग़ैरह खोली वई। उन खां पोइ मां हिन मां ड्रॉप आउट आहियां। ब्लॉकचेन में मां ऑलरेडी आहियां, AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस में बि आहियां मां। हाणे इंटरनेट ऑफ थिंग्स में असां अप्लाई कयो। हाणे इंटरनेट ऑफ थिंग्स तव्हांजे साम्हूं आहे। जीअं मां इन ते एंट्री टेस्ट पास लिखियलु अचे थो स्टेटस, एंट्री टेस्ट पहिरियों थींदी पर COVID-19 कोरोना वायरस जे करे एंट्री टेस्ट हिननि ऑटो पास कई आहे। उन खां पोइ मां ओपन पोर्टल ते क्लिक कंदुमि। मुंहिंजो पोर्टल जेको आहे उहो ओपन थी वियो आहे। हाणे हे ॾिसे थो, इफ़ यू हैव नॉट जनरेटेड वाउचर फॉर Q1 देन क्लिक हेयर, इट इज़ मैंडेटरी टू कंफर्म योर रजिस्ट्रेशन। हाणे हे ॾिसे थो, तव्हां जेकॾहिं वाउचर क्रिएट नाहे कयो त इहो नेसेसरी मैंडेटरी आहे तव्हां वाउचर क्रिएट कयो, इहो तव्हांजी रजिस्ट्रेशन कंफर्म थी वञे। उन्हनि खे हिते ई क्लिक कंदासीं असां। वाउचर Q1 नज़र अचे थो, बैच 35 Q1 पेंडिंग जिते लिखियलु आहे, असां पेंडिंग ते क्लिक कंदासीं। हाणे पेंडिंग खां पोइ हिते हेठि तव्हांजो नालो ऑटोमेटिक ईंदो, रोल नंबर बि तव्हांजो ऑटोमेटिक ईंदो, हिते कोर्स बि तव्हांजो ऑटोमेटिक ईंदो। हिते ऑन साइट या ऑनलाइन हिते तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे, छो जो कोरोना वायरस जे करे हिन महिल त क्लास ऑनलाइन हली रहिया आहिनि, मगर कोरोना वायरस खां पोइ वरी ऑन साइट बि क्लास शुरू थी वेंदा, जेके हफ़्ते में 2 ॾींहं हलंदा आहिनि। तव्हांजी चॉइस जेका हुजे तव्हां रखे सघो था। मां त ऑनलाइन रखणु चाहियां थो त मां ऑनलाइन रखंदुमि, क्रिएट कंदुमि, एग्री। हाणे हे मुंहिंजो वाउचर क्रिएट थी चुको आहे। तव्हां हेठि ॾिसो था क्वार्टर नंबर Q1 फी RS0। हाणे हीअ RS0 छो आहे? RS0 इन जे करे आहे जो असां डिस्टेंस लर्निंग कयूं था, यानी ऑनलाइन कयूं था। ऐं उन खां अलावा जो कोरोना वायरस जो हली रहियो हो, उन खां पोइ हिननि जेको आहे सो फीस बिल्कुलु ख़तमु करे छॾी आहे। फर्दर अॻे क्वार्टर जे लाइ फीस वग़ैरह हूंदी। ही तव्हांखे मिलंदो ID कार्ड, तव्हांखे ID कार्ड जो प्रिंट कढणो आहे, प्रिंट कढे तव्हांखे पाण वटि रखिणो आहे। उन खां पोइ तव्हांजो हे मेनू साइड में मेनू नज़र अची रहियो आहे, हे तव्हांजो प्रोफाइल हूंदो, इंफॉर्मेशन जेका तव्हां करणी, गेट कार्ड, एनी टाइम कहिड़े टाइम बि तव्हां कार्ड हासिलु करे सघो था। उन खां पोइ अची थो वञे पेमेंट्स त को, छो जो असां पेमेंट्स कई न आहे। उन खां पोइ तव्हांजो अचे थो ऑनलाइन लेक्चर्स।
ऑनलाइन लेक्चर से क्लिक कंदो तव्हांखे हे इंटरफेस नज़र ईंदो, तव्हां व्यू कोर्स कंदो। हिन महिल 48 घंटनि खां पोइ हे वाउचर जेको असां क्रिएट कयो आहे कंफर्म थींदो। 48 कलाकनि खां पोइ तव्हां वटि हे चीज़ूं अवेलेबल हूंदियूं। हिते टेक्स्ट बुक बि तव्हां वटि अवेलेबल हूंदा, जंहिं कोर्स में तव्हां अप्लाई कयो आहे उन जा टेक्स्ट बुक। हिते तव्हांखे जेको आहे सो एग्ज़ाम जी कन्फिग्रेशन की वग़ैरह या इन जो तरीक़ोकार जेको आहे, ऐं हिते डेट्स वग़ैरह हिते तव्हांखे मिलंदियूं। अनाउंसमेंट तव्हांखे हिते मिलंदियूं त कहिड़ी बैच जो रिव्यू सेशन हले थो या ॿियो को जेको बि सिस्टम आहे। उन खां अलावा मूं वटि हिकु ॿी मैसेज बि आयो हो, तव्हांखे ॾेखारियां थो मां। हेर सो NCTP साइबर सिक्योरिटी वारनि जे तरफ़ां आयो जेको तव्हांखे नज़र अची रहियो आहे त कंग्रेचुलेशन डियर स्टूडेंट, योर एप्लीकेशन इज़ अप्रूव्ड। अगरि तव्हां वटि बि इहो आयो आहे त तव्हां जो जेको एप्लीकेशन आहे उहा अप्रूव थी चुकी आहे। ऐं उन खां पोइ अगरि तव्हां वटि न आयो आहे मैसेज त तव्हां हिन वेबसाइट ते वेंदो जेका तव्हांखे स्क्रीन ते नज़र अची रही आहे। इन जो लिंक मां डिस्क्रिप्शन में बि ॾेई छॾींदुमि, तव्हां हुतां बि इन वेबसाइट ते वञी सघो था। जीअं वधीक अपडेट मिलंदी हिन जे बारे में तव्हां सां शेयर कंदा रहंदासीं। हिन महिल असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।